नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली का राऊं आहियां अली रज़ा मंगी। नज़र विझूं था वक़्तनि जी ख़ास ख़बरुनि ते। सिंध हुकूमत पारां लाड़काणे में कोरोना के लोकल ट्रांसमिशन के वधंदड़ केसनि ते ॻणतीअ जो हिसार हालतुनि जो जाइज़ो वठण लाइ वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह लाड़काणे पहुतो। वॾो वज़ीर शहर जो बिना प्रोटोकॉल के लॉकडाउन की सूरत हाल जो जाइज़ो वरितो। सिंध में कोरोना वायरस जा 289 नवा केस ज़ाहिर। मुतासरनि जो अंग वधी 3053। सिंध हुकूमत के तर्जुमान मुर्तज़ा वहाब ट्वीट ज़रिए तस्दीक कंदे चयो आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा 289 नवा केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिं बाद सूबे में मुतासरनि जो अंग वधी 3053 थी वियो आहे। सिंध में वबा विघे 68 ॼणा हयाती विञाए वेठा आहिनि। सिंध में कोरोना वायरस के शिकस्त ॾींदड़नि जो अंग 665 आहे। मुल्क में आलमी वबा कोरोना वायरस के मुतासरनि जो अंग 9505 थी वियो। 197 ॼणा हयाती विञाए वेठा। सिंध में 3053, पंजाब में 4195, बलूचिस्तान में 465, केपी में 1276, गिलगित में 281, इस्लामाबाद में 185, आज़ाद कश्मीर में 50 केस ज़ाहिर। समाजी अगवान फैसल ईदी भी कोरोना वायरस के वकड़ में अची वियो। ईदी फाउंडेशन के तर्जुमान पारां फैसल ईदी के वबा में विकोड़ थियण की तस्दीक। फैसल ईदी 15 अप्रैल से वज़ीर आज़म इमरान खान से पिण मुलाकात कर चुको है। समाजी अगवान फैसल ईदी इन वक्त वफाकी गादी शहर इस्लामाबाद में मौजूद है। सिंध सरकार सूबे के 85 फैक्ट्रियों के तैयार कल शयूं एक्सपोर्ट करने की इजाजत दी छड़ी। नोटिफिकेशन जारी। कपड़ो, धागो और बियूं शयूं एक्सपोर्ट करने की इजाजत होंगी। फैक्ट्री इंतजामिया दिनल SOPs ते अमल करने की पाबंद होंगी। रेलवे वाले वजीर शेख रशीद चयो आहे त रेलवे मौजूदा बहरान में कौम से गॾु बीठल है। असांखे हिन वक्त सियासत न करणु घुरिजे। रावलपिंडी में मीडिया से ॻाल्हाईंदे शेख रशीद चयो त नायब वारनि खे ॿुधाइणु चाहियां थो त मूं वटि 2 जिन आहिनि। शहबाज शरीफ कोरोना के करे नाहे आयो, कोरोना की फ्लाइट ते आयो आहे। शहबाज शरीफ के ख़बर नाहे त संदसि ख़िलाफ़ संजीदा केस आहिनि। गडियल क़ौमुनि के मेंबर मुल्कनि जो कोरोना वैक्सीन की मुनसिफ़ानी विरछ जो मुतालबो। गडियल क़ौमुनि के जनरल असेंबली में ठहराव मंजूर। ठहराव के मतन में चयो वियो आहे त कोरोना वायरस का बचाव लाइ जेकॾहिं का भी वैक्सीन ठहे थी त बर वक्त ऐं मुनसिफ़ानी फराहमीअ के यकीनी बणायो वञे। अमरीका पारां हिमायत। लॉकडाउन सबब आलमी मंडी में अमरीकी कच्चे तेल जूं क़ीमतूं इंतहाई घट दर्जे ताईं पहुची वियूं। अमरीकी कच्चे तेल जा ज़ख़ीरा भरजण ऐं तेल जा खूह बंद थियण खां पोइ आलमी मार्केट में ट्रेडिंग दौरान WTI जी क़ीमतुनि में 107% ताईं घटिताई थियण खां पोइ कच्चे तेल जी क़ीमत काटू $1.5 ताईं तारीख़ी सतह ताईं पहुची वई। कैनेडियन कच्चे तेल की क़ीमत $1 फी बैरल खां भी घटि थी वई। कैनेडा में तेल की पैदावार बंद करण जो सिलसिलो शुरू थी वियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त पंहिंजे स्ट्रेटेजिक तेल ज़ख़ीरनि में 75 मिलियन बैरल तेल जो इज़ाफ़ो कयो आहे। अमरीका तेल जे क़ीमतुनि में तारीख़ी लात जो फ़ाइदो खणंदो। तेल की खरीदारी इन सूरत में थींदी जॾहिं कांग्रेस फंडिंग की मंजूरी ॾींदी। स्ट्रेटेजिक तेल जा ज़ख़ीरा 7.5 करोड़ बैरल की वाट चाहियूं था। ऑयल क्रेज से कौमी ज़ख़ीरा भरण लाइ इस्तेमाल करणु चाहियूं था। इन लाइ वफ़ाक़ी हुकूमत के स्टोरेज की जगह
सभिनी पार्टी खे मुफ़्त फराहम करणो पवंदो। जॾहिं क़ीमतुनि में बहितरी आई त वाधू तेल विकिरो पवंदो। सिंध में कोरोना वायरस के शिकस्त ॾियण लाइ लॉकडाउन वधीक सख़्त, माण्हू घरनि ताईं महदूद, कारोबार बंदि। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह, लाड़कानो, जैकबाबाद, दादू, शिकारपुर, खंबर शहदादकोट, नौशुर फिरोज, जामशोरो, घोटकी, मटियारी, टंडोला हज़ार, टंडो मोहम्मद खान, उमरकोट, मिठी ऐं बदीन ज़िलनि जा समूरा नंढा वॾा शहर बंदि। घोटकी पुलिस पारां 2.5 महीना अॻु अगवा थियल 2 ॼणनि खे मुक़ाबले बाद बाज़ियाब कराइण जी दावा। शाहनवाज़ भुट्टो ऐं मोहम्मद अली जुणो खे हथियारबंदनि ॾहरकी बाईपास वटां अगवा कयो हो। This headline news is brought to you by